सुप्रीम कोर्ट कराची जे समूरा नालन ता कब्जा हटाने सफाई सुथराई जो कम एनडीए में हवाले करण जो हुकुम ॾींदे सूबाई हुकूमत के उन जी मदद करण जी हिदायत करे छॾी। सुप्रीम कोर्ट चयो आहे त सिंध हुकूमत मुकम्मल तौर ते नाकाम थी चुकी आहे। कराची रजिस्ट्री में चीफ जस्टिस गुलजार अहमद कराची में गटर नालन ता कब्जा हटाइण बाबति ऑपरेशन जे हवाले सां दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत में एडवोकेट जनरल सिंध ऐं कमिश्नर कराची पेश थिया। कमिश्नर कराची हद दख़लनि वारे मामले ते रिपोर्ट अदालत में पेश कई, जंहिं ते अदालत पारां कावड़ जो इज़हार कयो वियो। रिपोर्ट में ॿुधायो वियो त कराची में 38 वॾा नाला आहिनि, 514 नंढा नाला डीएमसीज़ जे अख़्तियार हेठि आहिनि। 3 वॾनि नालनि जी सफ़ाई जो कम एनडीए में करे पई। अदालत रिपोर्ट ते सिंध हुकूमत ऐं लोकल गवर्नमेंट ते कावड़ जो इज़हार कयो। चीफ जस्टिस कमिश्नर कराची सां मुखातिब थींदे चयो, तव्हां कुझु न करे सघिया आहियो, रुगो हेलीकॉप्टरनि ते चकर लॻाए वापसि हलिया अचो था। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त सिंध हुकूमत जी किथे बि रिट नज़र नथी अचे। कराची जहिड़े शहर खे ॻोठ बणायो वियो आहे। हुन जो त सिंध जे गादी वारे शहर जे नालनि ते कब्ज़ा आहिनि, हर तरफ़ गटरनि जो पाणी बीठल आहे, रोड रस्ता बि बदतर आहिनि। चीफ जस्टिस गुलजार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त कराची खां कश्मीर ताईं सूरत हाल ख़राब आहे, कंहिंखे बि आवाम जो अहसास ई न आहे। हुन एडवोकेट जनरल खां सख़्त पुछाणो कयो। चीफ जस्टिस चयो त सूबाई हुकूमत जे नाकामी जा ख़तरनाक नतीजा साम्हूं ईंदा। अदालत चयो त एनडीए में कराची में नालनि जी सफ़ाई ऐं कब्ज़ा हटाइण समेत ॿिया मामला बि ॾिसंदो। सिंध सरकार उन जी मदद ऐं मुआवनत करे। अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट में चयो आहे त कराची जे मामले ते संजीदगी सां सोचे रहिया आहियूं, पर हिन वक़्तु इहो ॿुधाइण जी पोज़ीशन में न आहियां त छा सोचे रहिया आहियूं। हुन चयो त गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म सां बि हिन मामले ते ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। शहर खे बचाइणो आहे। कराची तबाह थियो त पाकिस्तान तबाह थी वेंदो।